من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله الذي أرسل رسوله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل نفس ذائقة الموت وإنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है लरज़ता हूँ कफन से पर पहनना जरूर है हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर है होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का
इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। संग बसी सुरो नथी मता हो तन पंहिंजो कन जे हुयूं दर मथे दादलियूं से लखे लोदियूं हिताबानियूं बारो चंद हित थियूं सैयद सैयद कन शल अॻियां सैयद सैयद चवन जे भाई जोगी थिया तक कल में संदीकार पूरो रो पंजम सी आया नटार से धागा धार जमेरा सुनारी रब जी मन मरियो तन तस्बीह दिल दबूरो जन तारो जे तलबजूं वहदत सां वजन वहदहू वाहिदहू इहो राग रगुरन से सुताई जागन निंड इबादत जंजी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेको भी इंसान हिन दुनिया में आयो आहे ज़रूर उनखे हिकु ॾींहुं ये दुनिया छॾे लना मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनुलिल खराब। रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको हर इंसान जे दरवाज़े ते वञी ऐलान कंदो आहे लिदूलिल मौत वबनुलिल खराब। ए इंसानो ॼणियो मरण जी लाइ ठाहियो ठाहियो यानी जेको ॼायो आहे सो मरंदो जेका शइ ठही आहे उहा ऐं मौत जी काई मुंद कान्हे। कणिक जी मुंद साड़ियुनि जी मुंद वणनि जी मुंद कमंद जी मुंद अंबनि जी मुंद नारंगियुनि जी मुंद पर मौत अहिड़ी शइ आहे जंहिंजी काई मुंद कान्हे। अचे तो ॿार ते बची सघे थो जवान ते बची सघे थो बूढ़े ते बची सघे थो बीमार ते बची सघे थो पर तंदुरुस्त ते बची सघे थो जाहिल ते बची सघे थो पर आलिम भी बची न सघे थो मुरीद त मरंदा पर मुर्शिदनि खे बि न छॾे कारकुननि ते त ईंदो पर लीडर भी न बची सघे। आया असां वारे साम्हूं पर वेंदासीं बिना वारे मतां ईअं सम्झो त पहिरियों बाबो मरंदो पोइ अम्मा मरंदी पोइ वॾो भाउ पोइ ॿियो नंबर पोइ टियों नंबर मां सते नंबर ते जेसिताईं नंबर अचे तेसिताईं मस्ती करे वेठो जॾहिं नंबर आयो पोइ तयारी कबी सो बाबा नंबर ते ना है अबो अम्मा वेठा आहिनि पुटनि जा जनाज़ा वञी क़ब्रिस्तान में पहुता वॾा ॿाहिरि वेठा आहिनि नंढा मरी विया
सुबानो हर वक्त तैयार हो जा। शेख फरीदुद्दीन अत्तार वॾो बुज़ुर्ग हुयो, पर हुन जो मुश्क अंबर जो कारोबार हो। अत्तार माना अतर वारो। दुकान ते हिकिड़ो फ़कीर आयुसि दरवेश, त चइसि न शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। उहो गिराकनि में मसरूफ़। वरी ॿियो दफ़ो चई शेख साहब अल्लाह जे नाले ते ॾे। शेख साहब फ़कीर ॾे निहारे त फ़कीर कावड़ में चइसि शेख साहब मरणो अथई या कोन अथई? तो हुन बि कावड़ में चयो त जीअं तूं मरंदे तीअं मां बि मरंदुसि। तो हुन दरवेश चयो मूं वांगुरु मरंदे? चयो हा। चई ॾिस त मां कीअं थो मरां। वॾे आवाज़ सां चई अल्लाह अल्लाह अल्लाह। 3 दफ़ा अल्लाह जो नालो वरिती दम भरियो। इहा ई मौत जी तयारी। पोइ फरीदुद्दीन अत्तार वो कारोबार छॾियो, उन दरवेश खे गोदड़ी वेठे अल्लाह जे नाले में मसरूफ़ थी। सुबानो हर वक्त तैयार हो। असांजी 60 साल 70 साल उमिरि थी वई आहे, सुबुह शाम ज़मीन जो चक्कर ॾियूं पिया। फुटी कीअं थी, बसर कीअं, गोॾनि में सूर आहे, पोइ बि पुट जी दुकान ते वञी विहूं था त सेल घणी थी। गिराक केतिरा आहे। महीने ॿे महीने बैंक जो भी चक्कर ॾियूं पिया। मैनेजर खे चवंदा त बैलेंस घणो बचियो। जॾहिं कब्रिस्तान बि विया भला हरू भरू 8 ॾींहं महीने ते भला कब्रिस्तान जो चक्कर ॾियूं। छो त उतों जे लाइ का शइ आहे ई कान्हे जो ॾेई वञूं, ख़बर ई कान्हे। सम्झूं था त क़बर जे लाइ का शइ आहे ई कान्हे। ओॾे पैसो आहे, ओॾे ज़मीन आहे, पैदावार थींदी, तंहिंजे करे ओॾे वञूं था। हालांकि हिते त 50-60 साल रहंदासीं, क़बर में त हज़ारे साल। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि 8000 साल गुज़री विया। उन वक़्त खां वठी जेकी माण्हू मरी विया से मोटिया, माना हज़ारे साल इन क़बर में रहो। उनजो फ़िक्र ई कोन्हे। सो दुआ कयो अल्लाह वाली असांखे इहो फ़िक्र नसीब फरमाए। दीन जे हर मसले में इख्तिलाफ़, नमाज में इख्तिलाफ़, रोज़े में इख्तिलाफ़, हज में इख्तिलाफ़, ज़कात में इख्तिलाफ़। हिकिड़ा नमाज सीने ते हथ ॿधी करे ॿिया पढ़नि, ॿिया वरी दुन ते, के वरी छॾे ॿिया ॾे। इख्तिलाफ़ आहे या न? के इमाम जे पोयों अलहम्दु पढ़नि पिया, के नथा पढ़नि, के आमीन ॾाढा चवनि, के आस्ते चवनि। इख्तिलाफ़। रोज़े में इख्तिलाफ़। हिकिड़ा जल्दी सेरी कनि, इफ़्तारी वरी देर सां। असांजा मौलाई असां वरी सेरी देर सां कयूं, इफ़्तारी जल्दी, छो त नबी साईं फरमाया आख़िर सहर, सेरी पोइ ते कयो, आख़िरी टाइम में कयो। इन जो 2 बजे मानी खाई वरी सुम्ही पओ, आख़िरी टाइम। अज्जलुल फ़ित्र, इफ़्तारी वरी जल्दी कयो। इख्तिलाफ़। हज जे मसइलनि में इख्तिलाफ़, पर माण्हू त ख़ुदा जी ख़ुदाई में इख्तिलाफ़ कयो, नबी साईं जे नबूवत में इख्तिलाफ़ कयो। अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेके चवंदा त रब कोन्हे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो दायरो आयो। इमाम साहब खां सुवाल कई, साईं अल्लाह आहे? इमाम अबू हनीफ़ा फरमायो हा अल्लाह आहे। दलील? इमाम साहब फरमायो लखे मुसलमान, आलिम, बुज़ुर्ग, वली, नबी, रसूल सब चवंदा अल्लाह आहे, लेकिन इमाम चवंदो अल्लाह आहे। इहो को सही दलील त न आहे।
हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमाइश तो के पी आहे कि हां दलील जैसे अम्मा की कहे थे ये मुझे मुर्शिद जो पी इमाम अबू हनीफ़ा फरमाइश तो शर्म न तो कि माने जे कहना कि तू मनी तो अल्लाह आहे ऐं मां लखे मुसलमान आलम बुजुर्ग नबी रसूल चवंदा अल्लाह आहे मां न मञ सचो समाज che Allah काथे आ हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि खीर जी चोरी चोराई उन दारे के जे हिन खीर में मक्खन आहे che आओ इमाम साहब फरमाइश काथे आ जैसे सॼे मक्खन में आ इमाम अबू हनीफ़ा फरमायो जीअं खीर सॼे मक्खन में आ ईअं रब भी सॼे जहान में खीर में मक्खन ॾिसण में अचे कोन थो पर मञी थो त मक्खन आहे ईअं रब भी भली ॾिसण में न अचे पर मञिणो पवंदी त रब भी आहे इंसान में रूह आहे मञो था पर ॾिसण में कोन थो अचे ईअं रब भी आहे पर ॾिसण में नहीं हवा सॼे जहान में आहे पर मञो था त ॾिसण में कान थी अचे पर मञो था हवा आहे ये रब भी भली ॾिसण में न अचे मुसलमान खे मञिणो आहे त रब आहे ऐं रब हर जाइ ते ये वरी चवंदा त बसि रब अर्श ते रहमान अलल अर्श इस्तवा बसि रब अर्श ते आहे तंहिंजे करे हिते जीअं वणेव तीअं पिया कयो छो त अलाह त हिते आहे अलाह त अर्श ते तंहिंजे करे भली गुनाह कयो ॾोह कयो व्याज खाओ ज़ुल्म कयो इहो बि हिकिड़ो वॾो फितनो सोचो अलाह हर जाइ ते आहे अर्श ते बि आहे हिते बि आहे जीअं हवा हर जाइ ते आहे ईअं रब भी हर जाइ ते आहे रूह जिस्म जे ज़रे ज़रे में आहे ईअं रब भी जहान जे ज़रे ज़रे हिकिड़ो मसलो आहे मौत जो बस जंहिंते सॼी दुनिया जो इत्तिफ़ाक़ मौत पर मुसलमान भी मञे थो त मौत पर काफ़िर भी मञे थो त मौत पर जेके अल्लाह जी ज़ात खे मञनि था उहे त चवनि था मौत पर जेके तारिया ख़ुदा जी ज़ात जा मुनकिर उहे भी चवनि था मौत पर ऐं कुरान भी ये तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत फरमाई जहाँ भी दुनिया में तुरंदर शिया उनजी मथा मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो इंसान जे मथा मौत ईंदो जीतन जानवरनि जे मथा मौत ईंदो पखिन परिंदन जी मथा मौत ईंदो बरी मखलूक जी मथा मौत ईंदो पर यारो डारी जा मुसलमानो आड़ो वक्त भी ईंदो जो आसमान जे मथा भी मौत ईंदो त ज़मीन जे मथा भी मौत ईंदो मां तो चवां कुरान तो फरमाई द समा फरमाई जॾहिं हिन आसमान जी मथां मौत ईंदो त इहो आसमान बि फाटी ज़रा ज़रा बची वेंदो वइज़ल कवाकिबु इंतसरत सितारनि जी मथां मौत ईंदो त इहे सितारा बि मींहं जी कड़ीअ वांगुरु पिया हेठि किरंदा इज़ शम्सु कुव्विरत सिज जी मथां मौत ईंदो त सिज बि बेलूर थी वञी जहन्नम में किरंदो अल कारियतु मल कारिया वमा अदराक मल कारिया यौम यकूनु अन्नास कल फराशिल मबसूस वतकूनुल जिबालु कल एमिल मनफूस
कुरान तो फरमा जबल जे मथा मौती दो त जबल भी उजल कपावा नो गाउडा बड़ा पूरी दुनिया जा इंसान पतंग नहीं परवान वांगुर पिया हलंदा वइदल अर्ज़ मुद्दत वअलक़त मा फ़ीहा वतख़ल्लत वअज़िनत लिरब्बिहा कुरान तो फरमा ज़मीन जी मथा मौती दो या ज़मीन भी फेल जे हिकु थी वेंदी ला तरा फ़ीहा इवजह वला अम्ता फरमाई न ज़मीन में न हेठाई हूंदी न मथाई हूंदी न वारिया जा तड़ा हूंदा न जबल हूंदा या ज़मीन सॼी लेवल में हिकु थी वेंदी त पीठा में भी बणजी वेंदी जेके भी ज़मीन जे अंदर शयूं आहिनि ज़मीन सभी शयुनि खे कढी करे ॿाहिरि फिटो कंदी यो शरुन्नास यौमल क़ियामत हुफ़ातन उरातन गुरला मुझे महबूब फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं हज़रत ईसा खां वठी क़यामत जी दीवार ताईं जेके इंसान आया मरी विया जेके मौजूद जेके ईंदा सब कब्र में बाहर निकली ईंदा वलक़द जीतूना फुरादा कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा रब फरमायो जी अम्मा जे पेट में तव्हां बाहर ईंदा हो ये पूरी दुनिया जा इंसानों तव्हां कब्र में बाहर निकिरे जे मां ख़ुदा जी आरोबियत नबी से फरमाया उन्हनि जा मथा उघाड़ा हूंदा पैर उन्हनि जा उघाड़ा हूंदा जिस्म ते भी कोई कपिड़ो कोन हूंदो जीअं बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि ईंदो आहे इहे सॼी दुनिया जा इंसान कब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा अम्मा आशा कैसी रिजाल वन्निसाउ जमीआ यंजुर बाज़ुहुम इला बाज़ सही मर्द भी उते औरतूं भी उते मर्दनि जे जिस्म ते भी कोई कपिड़ो न औरतुनि जे जिस्म ते भी कोई कपिड़ो न ही त हया शर्म जो मक़ाम हूंदो मर्द औरतुनि खे ॾिसंदा औरतूं मर्दनि खे ॾिसंदियूं नबी से फरमायो या आशा الأمر أشد من أن ينظر بعضهم إلى بعض आशा मामलो एॾो सख़्तु हूंदो एॾो दर्दनाक ॾींहुं हूंदो जो मर्द खे ज़रूरत न थींदी जो औरत ॾे विहारे औरत खे ताक़त न थींदी जो मर्द ॾे अल्लाह जो गज़ब इनकार जुम्बश हरकत में हूंदो कुरान तो फरमाया यौम युबशफु अंसाक जरा पिन्नी खोली मिली सवाल तो पे रब के पिन्नी आए जा मुफस्सिरीन हज़रात लिखन था पिन्नी जे खोलण जो मतलब ही हुआ कि दुनिया में कंदी कदे कावड़ हुंदी आ वरन के भी मथी कंदो आ बाहुल के भी कुंजी दुआ ताज मातो के मछनी दुस क़यामत जुड़ी थी दु अल्लाह जो गज़ब है कहर जुम्बश हरकत में हुंदो रब कावड़ में फरमाइंदो ज़रनी वमन युकज़्ज़िब बिहाज़ल हदीस सनस्तद्रिजुहु मिन हैसु ला यअलमून अल्लाह ताला कावड़ में फरमाइंदो अज छजो मां खुदा के तुम्हारा बोनल मुजरिम नहीं दोहार के दिसा जन्म जी पूरा नहीं मोजे नबी के फरमान के पूरो समझो अज छजो मां रब के तमाम के चंगी तरह दिसा एडी रब के कावड़ हुंदी अल्लाह ताला फरमाइंदो कथिया मुझे नबी रसूल यौम यजमउल्लाहु रसूल फयक़ूलु माज़ा उजिबतुम
हजरत आदम को वठी हजरत ईसा ताईं हजरत ईसा को वठी असांजे मिठे नाले वारे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सब नबी रसूल गॾु बीठा हूंदा अल्लाह ताला नबी रसूलन खां सवाल कंदो माज़ा उजिबतुम ओ मुंहिंजा नबी ओ मुंहिंजा रसूल ॿुधायो तव्हां पंहिंजे कौम खे दीन जी दावत ॾिनी तौहीद रिसालत जो पैगाम पहुचायो माज़ा उजिबतुम ॿुधायो तव्हांजी कौम तव्हांखे छा जवाब ॾिनो उलमा का पुछी ॾिसो नबी रसूल अल्लाह जे कावड़ जो ताब बर्दाश्त करे न सघंदा उनखे ॻाल्हि ज़हन में ई न ईंदी त असांजी क़ौम असांखे छा जवाब ॾिनो सभु नबी रसूल रब खे चवंदा क़ालू ला इल्म लना या अल्लाह असांखे कोई पतो कोन्हे असांखे का ख़बर कान्हे त असांजी क़ौम असांखे छा जवाब ॾिनो रब कावड़ में फरमाईंदो काथिया मरियम जो पुट ईसा हाणे ज़िंदगी जी पुछा थी पुछा करे अचे त नबी को भी पुछा करे तू ही माके थिया असां त चवंदासीं असांजो सॼो पाण मुर्शिद ते आहे पाण ई मुर्शिद क़यामत जे ॾींहुं मोह ॾींदो बाबा का जो आसरो न कयो पंहिंजी हिम्मत कयो नबी जो हालात असांजे मुर्शिदनि जो छा हाल हूंदो रब फरमाईंदो काथिया मरियम जो पुट ईसा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो रब जा रोटी ईसाई भी सब गॾु थी वेंदा हेॾो हज़रत ईसा हेॾो ईसाई बिरादरी अल्लाह ताला कावड़ में फरमाईंदो या ईसा इब्न मरियम ओ मरियम जा पुट ईसा अंत कुल्त लिन्नास तखिदूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह छा तो हिन ईसाई खे चयो बर्तानिया अमेरिका शराल कैनेडा जी ईसाई खे तो चयो त मां मरी वञा त मुझे मां जी पूजा कजो मुखी मुझी मां के मुश्किल कुशा समझो छतो हिन के मुफस्सिरीन हज़रात लिखंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम बेहोश थी वञी किरंदो उनजे जिस्म में खून जा फुवारा जारी थी वेंदा अल्लाह जे अर्श जी छांव में रखियो वेंदुसि जन महिल होश ईंदुसि त चवंदो क़ाल सुब्हानक या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे मा यकून ली अन अकूल मा लैस ली बिहक़ या अल्लाह मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मां पंहिंजी क़ौम खे चवां त मुंहिंजे मां जी पूजा कयो या अल्लाह मां त पूरी ज़िंदगी पंहिंजे क़ौम खे इहा ई दावत ॾिनमि इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फाबुदू ए मुंहिंजा अल्लाह मां त सॼी ज़िंदगी पंहिंजे क़ौम खे इहा ई दावत ॾिनमि त मुंहिंजो रब बि अल्लाह तव्हांजो रब बि अल्लाह फाबुदू इबादत में अल्लाह की कयो हाज़ा सिरातुन मुस्तकीम यो ही सिधो रस्तो वयौम यहशुरुहुम वमा याबुदून